नवंदेरो हाउस आॾो IHS जे बरतरफ़ मुलाज़मनि बहालीअ जे लाइ एहतिजाज कयो। बरतरफ़ मुलाज़मनि पारां नवंदेरो हाउस में सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी मौजूदगीअ जे इतलाह ते एहतिजाज कयो वियो। DSP नवंदेरो जी अॻवानी में पुलिस अटालनि पारां कार्रवाई कई वई ऐं 30 खां वधीक बरतरफ़ मुलाज़मनि खे गिरफ़्तार बि कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियो पिया। नवंदेरो हाउस आॾो IHS जे बरतरफ़ मुलाज़मनि बहाली जे लाइ एहतिजाज कयो आहे। बरतरफ़ मुलाज़मनि पारां नवंदेरो हाउस में सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी मौजूदगीअ जे इतलाह ते इहो एहतिजाज कयो वियो। DSP नवंदेरो जी अॻवानी में पुलिस अटालनि कार्रवाई कई ऐं 30 खां वधीक बरतरफ़ मुलाज़मनि खे गिरफ़्तार बि करे वरितो। वधीक तफ़सील वठूं था नवंदेरो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, छा तफ़सील आहिनि? जी मेहताब, नवंदेरो हाउस जे ॿाहिरां IHS जा बरतरफ़ थियल मुलाज़िम पाक किताब हथनि में खणी पुरअमन एहतिजाज करे रहिया हुया त सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ जी नवंदेरो हाउस में मौजूदगी दौरान एहतिजाज करे रहिया हो त नवंदेरो DSP जे अॻवानीअ में केसी मुमताज़ ऐं गड़ी खुदा बख़्श थाणनि जी पुलिस चढ़ाई करे 30 खां वधीक मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे थाणे में लॉकअप करे छॾियो आहे। जॾहिं त एहतिजाज सबबि सूबाई वज़ीर अज़रा पेचूअ खे गेट नंबर 4 खां हाउस में अंदरि रवानो कयो वियो। उन मौक़े ते मुलाज़िमनि जो चवणु हो त असां पंहिंजे नौकरीअ जी बहालीअ लाइ पुरअमन एहतिजाज करे रहिया आहियूं त पुलिस असां मथां चढ़ाई करे वेझा असांखे गिरफ़्तार करे थाणे ते लॉकअप करे छॾियो आहे। उन्हनि चयो त असांजो ॾोह सिर्फ़ु एतिरो आहे त असां पंहिंजे बचड़नि जे लाइ रोज़गार घुरी रहिया आहियूं। पीपल्स पार्टी सदाईं रोज़गार ॾिनो आहे, पर हिन भेरे असांखे बेरोज़गार करे बुख ऐं बदहालीअ जे वर चाढ़े छॾियो आहे। जी।